पैगामी सिंध न्यूज़ में भलीकार ख़बर शामिल कंदासीं। पखो मां ज़ुल्फ़िकार अली बलोच जी रिपोर्ट मूजिब पखो जे पावर पाड़े वासी 15 साला नींगर शीराद पुट जावेद सुमर शुगर जे मर्ज़ में मुब्तला थी सख़्त तकलीफ़ भोगण लॻो आहे। वारसनि तरफ़ां इलाज ते घर जो अल्लाह ताला लॻाए छॾियो, पर नींगर जी सिहत में को बि सुधारो न आयो आहे। संदसि पुरहित पीउ लाचारी ऐं बेवसी मां पुट जे इलाज लाइ सिंध सरकार ऐं सरहदी वारनि खे अपील कंदे चयो आहे त खुदारा मूं मिसकिन जी माली मदद करे पुट जी ज़िंदगी बचाई वञे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट लाइ विज़िट कंदा पैगामी सिंध न्यूज़।